कफन। नाहक जड़ा नसीब असां जी भेण जा ऐं कारण बणियासीं असां राबिल। सोट्र मारवी जी मयार जो कारण त तव्हां आहियो, पर हड़ विञाए हंजू हारण सां छा वरंदो? रहंदो दर्द दिल ते वठी दिल जो कमजोर थी वञे। मंठार मूंखां बि तुंहिंजी मायूसी बर्दाश्त कोन थी थिए। चाची मूंखे कहिड़ी ख़बर त तव्हां ॿाहिरि था अचो, न त मां कमु छॾे कमरे में हली वञा। रात जो पंहिंजे सिर ते मौत छो नथी विझी छॾी? ॾींहं जो कमु करणु ज़रूरी आहे, रात जो कमु छो नथी छॾाए छॾी? तूं पंहिंजे वाहियल लुड़कनि में हाणे बुढ़ी मरी बि वञी पोइ बि असांखे तुंहिंजे लाइ को आराम न ईंदो। मारवी तुंहिंजे ॿाहिरनि सजाद खे बहिराम थी मारियो, पोइ असां तुंहिंजे मथां आराम कीअं खाईंदासीं? मूं त सजाद खे कोन मारियो आहे, पोइ मूं सां नफ़रत छो आदिल? केरु आहे तुंहिंजी अखियुनि जे अश्कनि में? मुंहिंजो माज़ी अखियुनि में अटकी पियो आहे भेण। घणो ई रोके रखण जी कोशिश कयमि, पर अखियुनि जा नीर बणिजी निकिरी आयो। अदा तुंहिंजो हाल माज़ी थी वियो ऐं असांखे का बि ख़बर नाहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।